नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं गंबट में साइंसी मेलो सिंध सुञाण संगत जी तावन सां लॻारायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि उस्तादनि शिरकत कई। वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में। असांजो जेको प्रोजेक्ट आहे उहो साईं असांजो प्रोजेक्ट आहे मेडिकल कैंप आहे। उनमें असां मतिलबु मुख़्तलिफ़ क़िस्म जा ब्लड मतिलबु यानी ब्लड टेस्ट तव्हांखे मुहैया करे ॾींदासीं। यानी असां ब्लड टेस्ट वारो ग्रुप असां तव्हांखे ब्लड ग्रुप ॿुधाईंदासीं। उनमें असां तव्हांखे टेम्परेचर ॿुधाईंदासीं, तव्हांखे बीपी ॿुधाईंदासीं ऐं साईं ॿियनि मुख़्तलिफ़ ॿिया हर कंहिंजा पंहिंजा प्रोजेक्ट आहिनि, पर हीअ असां प्रोजेक्ट कुझु ख़ासि आहे। वैसे बि असां जी साईं असांजो मुख़्तलिफ़ आहे। जी साईं असांजो जेको प्रोजेक्ट आहे उहो साईं असां मेडिकल वैसे बि असां मेडिकल स्टूडेंट आहियूं साईं। इन जे करे असां मां कुझु सिखंदासीं बि, कुझु सेखारींदासीं बि। ऐं साईं हीअ तमामु इन जे करे ज़रूरी आहे, छाकाणि रिलेटेड टू हेल्थ आहे, ऐं तमामु ज़रूरी आहे। साईं अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट असांजे लाइ ज़रूरी तमामु। हे असांजो प्रोजेक्ट ठाहियो आहे, इन जो मक़सदु इहो आहे जीअं असांजे घरनि में बिजली ईंदी आहे, हे सिंपल मॉडल ठाहियो आहे हिकिड़े क़िस्म जो, ठीकु आहे। इन माना मक़सदु इहो आहे त माना असां ॾिसूं था त इहो मॉडल आहे असांजो, ठीकु आहे। वाटर आहे, ठीकु आहे, पाणी खे माना इन बॉइलर में मोकिलियूं था, ठीकु आहे। बॉइलर जो कमु इहो आहे त माना पाणीअ खे एतिरी माना गरम करणु जो पाणी आहे माना पंहिंजी स्टेट खोई वञे, ठीकु आहे। उहो स्टेट माना ईअं थी वञे त पाणी जेको आहे उहो एतिरी माना पावरफुल प्रेशर में अची वञे त माना जेके हिन में अंदरि टरबाइन लॻल आहिनि, अहिड़ा टरबाइन लॻल आहिनि, ठीकु आहे। हीअ टरबाइन हिन माना बाफ़ ते गोल था फिरनि, ठीकु आहे। उन गोल फिरण जे चकर में असांजे डायनामो लॻल आहिनि, हे डायनामो इलेक्ट्रिसिटी पैदा था कनि। जीअं हाणे इलेक्ट्रिसिटी असांजी हले थी। Today we are here to explain our project about distillation of water. The process in different boiling points having different liquids having different boiling points. This process is known as distillation of water. The converting of liquids into the vapors by heating and baked by the cooling. This process also known as distillation of water. And there are many types of distillation: static distillation, fractional distillation, and vacuum distillation. It is steam distillation. It is only in steam. It is not in liquid. So हिते किनो पाणी हुयो, असां हिनखे हीट पिया ॾियूं त हीट ॾियण जी वजह सां इन जो टेम्परेचर हाई थी वियो। हाई थियण जे करे हे जेको पाणी आहे उहो स्टीम में कन्वर्ट थियो ऐं हे स्टीम में कन्वर्ट थियो ऐं हे जेको हिते बर्फ़ पई हुई, थधो पाणी हुयो, थधे पाणी जी वजह सां जेको हे गरम पाणी किनो स्टीम वारो पाणी हुयो उहो वापसि लिक्विड में अची वियो लो टेम्परेचर जे करे। पोइ हे कंडेंस थी करे हिते साफ़ पाणी निकितो। असां किने पाणीअ मां साफ़ पाणी प्रोड्यूस कयो टेम्परेचर खे हाई ऐं लो करे बाहि ऐं बर्फ़ जी मदद सां। हैव यू एनी क्वेश्चन यू कैन आस्क प्लीज? Thank you. I comment on the application of Lashes Allah, who is most merciful and beneficent. So my Monica is Nurlan Fatma, and I am candidate of my petrol class, and we are belong to Mazhar Muslim model. So our project name is preparation of gas from petrol and water. असां प्रिपेयर कंदासीं गैस पेट्रोल ऐं वाटर जी मदद सां। पहिरियों सभिनि खां पहिरियों असां कंप्रेसर जी मदद सां हिनखे असां प्रेशर ॾींदासीं। प्रेशर जी सूरत में वाटर खे बि ऐं पेट्रोल खे बि ॿिन्हिनि खे प्रेशर मिलंदो। वाटर जो प्रेशर आहे एवापोरेट थी करे ऑक्सीजन जी सूरत में पेट्रोल जे प्रेशर सां रिएक्ट कंदो। पोइ रिएक्ट करण जे करे वाटर वेपर से उहे पाण बर्न थींदा। पोइ असांखे तव्हां गैस थी मिले, मीथेन गैस जेकी घरनि में असां इस्तेमालु करे सघूं था। ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हे ॿियो मौक़ो आहे जो असांजे गंबट शहर में हेॾे वॾे पैमाने ते साइंसी मेलो थियो आहे ऐं गुज़िरियल साल जे भेट में हिते हिन साल स्टॉल बि ज़्यादा आहिनि ऐं माण्हुनि जी शिरकत बि तमामु घणी आहे। हाणे हिन साइंसी मेले जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। सभ खां वॾो फ़ाइदो इहो आहे त ॿारनि जी जेका सोच आहे उहा साइंसी बुनियादनि ते जुड़ी रही आहे। ॿार जेको आहे पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ में हुनजी मुख़्तलिफ़ वहमनि मां जान छुटंदी, मुख़्तलिफ़ जेके इर्ता पसंदि नज़रिया ऐं फ़िक्र आहिनि उन मां उनजी जान छुटंदी ऐं ॿार जेको आहे पॉज़िटिव उनजी थिंकिंग वधंदी। हाणे असां चाहियूं बि इहो ई पिया त असांजा जेके बि तालीमी इदारा आहिनि, ख़्वाह उहे प्राइमरी स्कूल हुजनि, हाई स्कूल हुजनि या कॉलेज हुजनि ऐं यूनिवर्सिटी हुजनि, उते असांखे साइंसी जेका सोच आहे ॿारनि में पैदा करणी पवंदी। उनजे लाइ असांखे जेके साइंसी लैब्स आहिनि, ख़ासि तौर ते बायोलॉजी हुजे, केमिस्ट्री हुजे, फिज़िक्स हुजे ऐं उन्हनि जूं जेके मुख़्तलिफ़ शाखूं आहिनि ऐं साइंस जा ॿिया जेके बि सब्जेक्ट जेके उन सां रिलेशनशिप में आहिनि, उन सभिनी जूं लैब्स जेके आहिनि उहे क़ाइमु थियणु खपनि ऐं ॿारनि खे तजुर्बेगाहनि मंझि इहे मुख़्तलिफ़ तजुर्बा कराया वञनि। छाकाणि त असांखे इहा पक आहे त दुनिया जेका असां खां 100, 150, 200 साल अॻिते आहे ऐं जेका दुनिया ख़ासि तौर ते यूरोप ऐं ख़ासि तौर ते जेको अमेरिका ऐं ख़ासि तौर ते ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड वारनि जेका तरक़ी कई आहे, उन तरक़ीअ जे पोयां जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अकेलो बुनियादु साइंस ऐं साइंसी तालीम आहे। तंहिंजे करे असां बि चऊं पिया त असां पंहिंजे नौजवाननि में, नई नसुल में साइंसी शऊर पैदा कयूं। इन साइंसी शऊर जे नतीजे में ई असांजा नौजवान इन लाइक़ु थींदा त उहे दुनिया जहान जे नौजवाननि सां मदे मुक़ाबिल थी सघनि ऐं असां बि बजाए जो सुभाणे असां कंज़्यूमर्स लिखिया वञूं
असां चऊं पिया त साइंस खे डेवलप कयो त असां प्रोड्यूसर्स लिखिया वञूं। इन सां असांजो परे ई नाणो बि बचंदो ऐं मुल्क बि जेको आहे तरक़ी कंदो। ऐं हीअ जेके मेला आहिनि इनखे सपोर्ट थियणु खपे। इहे मेला न रुगो माना गंबट में पर पूरी सिंध में हुजणु खपनि। ऐं हर नंढे वॾे शहर में हर साल घटि में घटि हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हुजे जंहिंमें अहिड़े क़िस्म जा मेला जेके आहिनि उहे मुनक़िद थियनि। मदर मॉडल स्कूल अहिड़ीअ शइ खे वधाईंदड़ आहे, इन जी हिमायत कंदड़ आहे ऐं प्रैक्टिकली अहिड़नि माना प्रोजेक्ट्स खे अहिड़नि प्रोग्रामनि खे सपोर्ट कंदड़ आहे। सो असां चाहियूं था त असांजा ही कल्चरल मेला, ही अहिड़े क़िस्म जा मेला, लिटरेरी मेला, साइंसी मेला उहे थियणु खपनि ऐं वधि में वधि नौजवाननि खे माना ॿियनि कंहिं बैड एक्टिविटीज़ खां बचाइण जे लाइ अहिड़नि मेलनि में वधि में वधि शिरकत करणु खपे।